बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, आऊं आहियां नूर अहमद ऐं अॼु असां ॻाल्हायूं था एतिराम आदमियत जे मौज़ू ते। अल्लाह ताला आदम खे पैदा करे जेको पहिरियों कमु कयो उहो इहो कयो त मलाइकनि ऐं ॿी मख़लूक खे हुकुम कयो तव्हां आदम खे सजदो कयो। मलाइक ऐं ॿी मख़लूक हज़रत आदम खे सजदे करण जे लाइ तयारु थी विया। अल्लाह जे हुकुम जी बजावरी आंदऊं। अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजी मोतबिर ऐं महबूब मख़लूक करार ॾिनो। उन वक़्तु हिकु शैतान हुयो जंहिं उन सजदे जो इनकार कयो ऐं इहो चई इनकार कयो त आउं मोतबर आहियां, आउं मथे आहियां, आउं बाहि मां पैदा कयो वियो आहियां ऐं आदम खे मिटीअ मां पैदा कयो वियो आहे, इन करे मुंहिंजो रुतबो मथे आहे। ऐं इन बुनियाद ते हुन आदम जे सजदे जो इनकार कयो। हाणे इहो इम्तिहान अल्लाह ताला ग़ाइब में सॼी मख़लूक खां पंहिंजी मख़लूक खां वरितो ऐं इंसान खे पोइ धरतीअ ते मोकिलियो त हाज़िर में इन इम्तिहान खे, इन जे सजदे खे प्रूव कर। इहो सजदो दरअसल इंसान जे एहतराम जो, इंसान जे हक़नि अदायगीअ जो, इंसान जे लेखे लहिणे जो सजदो हुयो जेको अल्लाह ताला पंहिंजे साम्हूं मलाइकनि खां ऐं ॿी मख़लूक खां हज़रत आदम खे करायो। धरतीअ ते अचण खां पोइ इंसान मुसलसल इन जे इम्तिहान में आहे त हू इन जे सजदे खे, जेको सजदो ग़ाइब में अल्लाह ताला हुन खां करायो, इन जे सजदे खे प्रूव करे, इन जे सजदे खे साबित करे। जेको इन जे सजदे खे साबित कंदो, इन जे सजदे खे प्रूव कंदो, इंसानियत जे एहतराम, इंसानियत जे हक़नि अदायगी ऐं इंसान जे लेखे लहिणे, इंसान जो जेको माफ़ी तलाफ़ी जेके बि हक़ बणजनि था उन्हनि हक़नि जी अदायगी कंदो त इंसान मलाइकनि जे सिफ़ में आहे, अल्लाह जी ताबेदार, फर्मा बरदार ऐं सादतमंद मख़लूक बणिबो। ऐं जेकॾहिं हू इन्हनि शयुनि जो इनकार थो करे, इन में सरकशी थो ॾेखारे त उहो शैतान वांगुरु हमेशह जे लाइ लानती बणिजी वञे थो। असां पंहिंजी ज़िंदगीअ में रोज़ानो ॾिसूं था 24 कलाक इंसान खे इहो इम्तिहान पेश ईंदो रहे थो। हर लम्हे, हर घड़ी हिकु इंसान जो ॿिए इंसान सां वास्तो पवे थो, जंहिंमें इंसाननि जा हिक ॿिए ते हक़ बि साम्हूं अचनि था। इंसाननि जूं घटि वधाइयुनि जे करे माफ़ियुनि तलाफ़ियुनि जो मामिलो बि साम्हूं अचे थो। इंसान जे ॾेती लेतीअ जो मसइलो बि साम्हूं अचे थो पियो। इंसान जे एहतराम ऐं इज़त ऐं उनखे मान ॾियण जो बि मसइलो अचे थो पियो। 24 कलाकनि में इंसान खे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि सां वास्तो पवे थो। हाणे जॾहिं ॿिनि माण्हुनि जे विच में मसइलो थी पवे थो पियो त जंहिं माण्हूअ जो हक़ बीहे थो, जंहिं माण्हूअ जो लेखो लहिणो बीहे थो, उहो असांजे ॾाढो पंहिंजे वक़्त जो आदम आहे। हाणे अल्लाह जे हुकुम पटांदड़ उनजी उहा हक़ अदायगी करणी आहे, उनजो उहो लेखो लहिणो अदा करिणो आहे। ऐं जेकॾहिं असां उन सां ॻाल्हि ॿोल में घटि वधि ॻाल्हाए चुका आहियूं, उनजी इज़त खे मजरूह कयो आहे, त उन जी माफ़ी वठणु इहो इंसान ते हक़ बणिजी पवे थो। इन जी सूरत में जंहिंजी हक़ तलफ़ी थी आहे उहो असांजे लाइ आदम जे हिसियत में आहे। ऐं जेकॾहिं असां ख़ुदा जे हुकुम पठांदड़ उन खां माफ़ी वठूं, उन जी तलाफ़ी कयूं ऐं उन जी हक़ अदायगी कयूं त इन सां इंसान मलाइकनि जे सिफ़ में वेंदो। ऐं जेकॾहिं असां सरकशी करे उनजो इनकार कयूं त इन सां इंसान शैतान जे सिफ़ में बीहंदो। असां पंहिंजी ज़िंदगी में ॾिसूं था पिया, रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में त माण्हू अल्लाह ताला जो सजदो करण जे लाइ तयारु थी वञे थो। मस्जिदुनि मां ॿांगूं अचनि थियूं, लखनि जे तादाद में माण्हू मस्जिद में पहुचनि था ऐं अल्लाह खे सजदो करण लाइ शुरू थी वञनि था पिया। अल्लाह खे सजदो करणु माण्हूअ खे आसान लॻे थो पियो,
ऐं उते का बि हुनखे पंहिंजी मां वारी नफ़्सियात हुनजे आॾो नथी अचे। पर जॾहिं इंसान जो मसइलो अचे थो पियो ऐं अलाह जे हुकुम पटांदड़ इंसान जो हक़ु अदा करणु ऐं उन जो लेखो लहिणो अदा करणु ऐं उन सां माफ़ी तलाफ़ी करणु, इहो ख़ुदा जे हुकुमनि पटांदड़ थिए थो, उते इंसान जी नफ़्सियात में अना अची वञे थी। असल में शैतान जेको आहे उहो इंसान जे रगुनि में डोड़े थो ऐं हर वक़्तु इंसान खे इन ॻाल्हि ते आमादा करण जी कोशिशि थो करे त तूं उन खां वधीक मोतबर आहे, तूं हुन खां वधीक आला ऐं उत्तम आहे, तुंहिंजी पोज़ीशन मज़बूत आहे। इन जे करे हू इंसान खे वरगलाए थो त हू आदम जो सजदो न करे। माण्हूअ खे आदम जो सजदो करणु, उन जे हक़नि जी अदायगी करणु, उहा ॾुखी इन करे बि लॻे थी जो उते माण्हूअ खे ॾियणो थो पए। जेकॾहिं माण्हूअ सां ज़्यादती थी आहे ऐं उन सां माफ़ी तलाफ़ीअ जो मसइलो आहे त इंसान खे ज़ाहिर आहे पाण खे हेठि करे ऐं उन खां माफ़ी वठणी पए थी। माण्हू खे जेकॾहिं लेखो लहिणो ॾियणो पवे थो तॾहिं बि पंहिंजे हिसे तां हथु खणी ऐं जेको असुलु हुन जो हक़ु आहे उन जे हक़ जी जॾहिं हू उन जे हक़ खे तस्लीम करे थो पियो तॾहिं बि हिन खे ॾियणो थो पए। हक़नि जी अदायगी करे थो पियो तॾहिं बि हिन खे ॾियणो थो पवे, छाकाणि त हिते ॾियणो पए थो पियो। इन जे करे ॾियण जे मसइले में हू ख़ुदा जे हुकुम खे आसानीअ सां मञण जे लाइ तयारु नथो थिए। जेको माण्हू ख़ुदा जे हुकुमनि खे आसानीअ सां मञण लाइ तयारु न थिए ऐं उहो जेकॾहिं सजदा ॾेई करे ख़ुदा खे राज़ी करण जी पंहिंजे पर में जेको आहे उहो कोशिशि सम्झंदो हुजे त उहो माण्हू पाण सम्झी सघे थो पियो त उन माण्हूअ जो इहो केॾो ॿिटो मयार आहे। मौलाना उबैदुल्लाह सिद्दी रहमतुल्लाह अलैह चयो आहे त अल्लाह ताला खे जेको असां सजदो कयूं था उहो सजदो कम्युनिकेशन आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फरमान जे रोशनीअ में त इंसान अलाह जे वेझो सभ खां वधीक सजदे जे हालत में हूंदो आहे, त इहा अलाह ताला सां हिकिड़ी कम्युनिकेशन आहे। मौलाना सिंधी चए थो पियो त कम्युनिकेशन ॿितरफ़ी हूंदी आहे, हिक तरफ़ी न हूंदी आहे। ॿितरफ़ी कम्युनिकेशन हिन तरीक़े सां त तव्हां इंसानियत जा कम करे, अलाह जे हुकुमनि जी बजावरी करे, इंसानियत जे लेखे लहिणे जा, हक़ अदायगीअ जा, उन जे एतिराम जा कम करे ऐं अलाह खे अची सजदे में रपोट पेश कयो। जॾहिं अव्हां अलाह खे सजदे में इहा रपोट पेश कयो था, पंहिंजा अमल पेश कयो था, त अव्हां पंहिंजी अब्दियत इज़हारियो था, अव्हां पंहिंजे अलाह सां पंहिंजे ॿानप खे इज़हारियो था। हाणे उन जे मोट में तव्हां अलाह ताला खां जेका मदद घुरो था, अलाह ताला खां जेको फज़ल घुरो था, अलाह ताला खां जेका भलाई घुरो था पिया, त उन जी पालूट थिए थी। इन जे करे असां जेकॾहिं एतिराम आदमियत वारियुनि ज़िमेदारियुनि खे पूरो करे ख़ुदा जो सजदो था कयूं त असां ख़ुदा जे फज़ल, ख़ुदा जे महिरबानियुनि ऐं ख़ुदा जे रहमतुनि जा पंहिंजो पाण खे लहिणेदार बणायूं था पिया ऐं उन में इंसान जो पंहिंजो फ़ाइदो आहे।